जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी इन वक्त असीं खैरपुर का खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपलज़पार्टी जे MP मनवर वसाण चयो है त कारसाज सान्हो हिकु वॾी दहशतगर्दी है। सान्हे में शहीदन जे खून सां जमूरियत मुल्क में मौजूद है। मनवर वसाण अहिड़े ख्यालन जो इज़हार कंदे ॻोठ फैसल मोहम्मद राजपर में सान्हे कारसाज जे शहीदन जी याद में लियाकत राजपर पारां कोठायल तकरीब खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो है अवामी न्यूज़ जे रिपोर्टर दोस्त अली लाशारी खां। जी दोस्त अली, तव्हां कहिड़ा तफ़सीलात इन हवाले खां आगाह कजो नाज़रीन खे। जी बिल्कुल, पीपल्स पार्टी जे MP मुनवर वसाण ॻोठ फज़ल मोहम्मद राजपर में साना कारसाज जे शहीदन जी याद में लियाकत राजपर पारां कोठायल तकरीब खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारसाज साने जूं शाहिदियूं उन वक़्त जे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम तब्दील करे रोड तां शाहिदियूं मिटाए छॾियूं। हिन वधीक चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो खे ज़ालमन टारगेट बणायो। संदसि जानसारनि वॾियूं कुर्बानियूं ॾेई संदसि जान उन वक़्त त बचाए वरिती, पर ज़ालमन असां खां शहीद बेनज़ीर भुट्टो खसे वरिती। कारसाज साने जे अणसुञातल शहीदनि जूं मज़ारूं गड़ी खुदा बख़्श में मौजूद आहिनि। शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। मुखालफ़नि जी हज़ारें कोशिशुनि जे बावजूद पीपल्स पार्टी अॼु बि अवाम जे दिलनि में मौजूद आहे ऐं मौजूद रहंदी। पीपल्स पार्टी जी क़यादत कारकुननि जी लाज़वाल कुर्बानियुनि जे करे मुल्क में जमूरियत बाक़ी आहे। जी।